अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ से गॾु आऊं आहियां आइशा अयूब। सब खां पहिरीं शामिल कंदासीं हिन वक्त जो हेडलाइंस। सिंध हुकूमत वफ़ाक़ खां इरसा चेयरमैन खे हटाइण जो मुतालबो करे छॾियो। वॾे वज़ीर जो सलाहकार मंजूर वसाण चयो आहे त इरसा चेयरमैन मुआहिदे तहत सिंध खे हिस्से जो पाणी ॾियण में नाकाम रहियो। खेसि फौरी तौर उहिदे तां हटाए सिंध मां नओं चेयरमैन मुक़रर कयो वञे। इरसा चेयरमैन गैर कानूनी तौर उहिदे ते वेठल आहे। संदसि उमिरि 74 साल आहे, जेका कानून जी भञकड़ी आहे। इरसा कानून मुताबिक़ 65 सालनि खां वधीक उमिरि वारो शख़्स चेयरमैन नथो थी सघे। कराची जे इलाइक़े कोरंगी मेहरान टाउन में केमिकल फैक्ट्री के बाहि वारे वाक़े जो केस दाख़िल। कोरंगी सनती एरिया थाणे ते सरकारी फरियाद तहत केस दाख़िल कियो वियो। FIR में फैक्ट्री जे मालिक, सुपरवाइज़र, मैनेजर, चौकीदार ऐं ॿिया जवाबदार तौर नामज़द। FIR में जणायो वियो आहे त फैक्ट्री मां निकिरण लाइ हिकु रस्तो हो, अलार्म बि मौजूद न हो। फैक्ट्री में चमड़ो तैयार कियो वेंदो। केमिकल सबब बाहि वधीक फैलिजी वई। वफ़ाक़ी हुकूमत परॾेह वेंदड़नि खे कोरोना जो बूस्टर डोज़ लॻाइण जी इजाज़त ॾेई छॾी। बूस्टर डोज़ जी फीस 1270 रुपया मुक़रर। नोटिफिकेशन जारी। बूस्टर डोज़ मख़सूस सेंटरनि ते लॻाई वेंदी। मुल्क में कोरोना जी चौथी लहर जा वार जारी। वायरस वधीक 120 हयातियूं खसे वरितियूं। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 4191 नवां केस ज़ाहिर। NCOC मूजिब केसनि जे मुस्बत अचण जी शर 6.83 रिकॉर्ड कई वई। काबुल एयरपोर्ट ते धमाकनि जे रद्द अमल में अमेरिका जो अफगानिस्तान में ड्रोन हमलो। पेंटागन जो चवणु आहे त नंगरहार सूबे में दाइश जे विड़ाकनि ते ड्रोन हमलो कयो वियो। काबुल एयरपोर्ट ते हमले जो मास्टर माइंड मारिजी वियो आहे। काबुल एयरपोर्ट ते धमाकनि में अमरीकी फौजनि समेत 170 माण्हू मारिजी विया हुआ। पीपुल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी 5 ॾींहनि लाइ सिंध जे दौरे ते लथल। बिलावल भुट्टो अॼु टंडो अलायार, बुकेरा शरीफ ऐं उस्मान शावड़ी में कारकुननि खे ख़िताब कंदो। आजियां लाइ जियालनि पारां मुख़्तलिफ़ हंधनि ते कैंपूं क़ाइम, सिक्योरिटी इंतज़ाम सख़्त। पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट जी क़यादत कराची में डेरा जमाए वरिता। सुभाणे बागजनाह में जलसो रिथल। अॼु मौलाना फज़लुर रहमान जी सदारत हेठि PDM जो सरबराही इजलास। जलसे जी तयारियुनि ऐं हुकूमत मुखालिफ़ तहरीक ते वीचारियो वेंदो। उडेरो लाल भरसा नामालूम गाॾी जे टक्कर में टंडो आदमवासी वाटहड़ू फोती। अब्दुल रज़ाक शेख जो मढ़ ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि जे हवाले।